जय झूलेलाल यारो। अवां सिंधी आहियो, झूलण जा दीवाना आहियो त इहो वीडियो तव्हांजे लाइ ई आहे। छा तव्हांखे ॼाण आहे त अमर कथा छा आहे? अमर कथा जी महिमा केॾी न महान आहे। अचो त गॾिजी अमर कथा जे महिमा जो आनंद वठूं। महापुरुष फरमाइनि था त अमर कथा जे अपार महिमा जो बयान को नथो करे सघे, छो त अमर कथा त ज्ञान जो सागर आहे, जंहिंजी गहराईअ में बेशकीमती ज्ञान रूपी रत्न आहिनि। जेको जेतिरो गहराई में वेंदो ओतिरो ज्ञान रूपी खजानो पाईंदो। महापुरुष ज्ञान था बख़्शनि त अमर कथा में असांजे भॻवान झूलेलाल साईं जूं अमर जीवन लीलाऊं आहिनि। भॻवान झूलेलाल साईं जे अवतार खां वठी कीअं झूलेलाल साईं अधर्म जो, अहंकार जो नाश करे, ज़ुल्मुनि खे हराए, दुखियुनि जा दुखड़ा दूर करे, धर्म जी ऐं पंहिंजे शरण आयल जी रक्षा कई। अहिड़े काफ़ी चमत्कारनि जी महिमा जो वर्णन हिन अमर कथा में आहे, जंहिंखे सिक सां ॿुधण सां अनंत पुण्य खे पायूं था। महापुरुष त ईअं बि था फरमाइनि त अमर कथा खे श्री अमर कथा चवंदा कयो, छो त असांजे झूलण जी अपार महिमा जो हिन में वर्णन आहे। यारो, महापुरुष फरमाइनि था त हिन पीढ़ीअ खे ऐं ईंदड़ पीढ़ीअ खे तमामु ज़रूरी आहे त श्री अमर कथा जी महिमा ॿुधायूं। अगरि ॿुधी दिलि ख़ुशि थी हुजे त हींअर ई हिन अव्हांजे पंहिंजे यूट्यूब चैनल सितारा हिंद सिंध जा खे सब्सक्राइब कंदा, साथ ॾींदा, आशीर्वाद ॾींदा। जल्दी मिलंदासीं हिकु नई साखी सां गॾु, अमर लीला जी हिकु नई साखी सां गॾु। तेसिताईं सभिनी खे प्रेम भरो जय झूलेलाल। धन गुरु नानक।